नाज़रीन, हिन वक़्तु असीं सरहद भरिसां ॻोठ जा मोहम्मद अली लखण कचे जो ही बचाव बंद आहे जिते मौजूदु आहियूं। ऐं मुंहिंजे बैक साइड में तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेके बि हितां जूं ज़मीनूं आहिनि, कचे जो जेको एरिया आहे उहो पाणी हेठि आहे। छाकाणि त हिन वक़्तु हेठिएं दर्जे जी जेकी बोर्ड आहे उहा डिक्लेयर थी चुकी आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त हिन वक़्तु गुड्डू बैराज में जेको पाणी जो फ्लो आहे उहो अप स्ट्रीम में तक़रीबन 4,26,000 क्यूसिक आहे ऐं डाउन स्ट्रीम में तक़रीबन 3,86,000 क्यूसिक पाणी मौजूदु आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त हितां क्रॉस करे अॻियां सखर जी तरफ़ वञे थो ऐं सखर में अप स्ट्रीम फ्लो अॼोके ॾींहं ते 3,70,000 आहे ऐं डाउन स्ट्रीम आउट फ्लो जंहिंखे पाण चऊं उहो तक़रीबन 3,12,000 आहे। एप्रोक्सीमेटली जेकॾहिं हिते ॾिठो वञे घोटकी में जिते हींअर असीं मौजूदु आहियूं त हिते तक़रीबन 4 लख जे क़रीब, 4.25 लख तक़रीबन पाणी इन वक़्तु मौजूदु आहे। नाइन पाणी खे मापण जे लाइ मुंहिंजे बैग मां तव्हां ॾिसी सघो था त हिकिड़ो मेजरमेंट लाइ पिलर लॻियल आहे ऐं जिते मुख़्तलिफ़ जेकी मुंहिंजी मेजरमेंट आहे उहा लिखियल आहे। हिन वक़्तु तव्हां ॾिसी सघो था त तक़रीबन 4 लख क्यूसिक पाणी जेको आहे असां वटि हिन वक़्तु हिते मौजूदु आहे। ऐं वधीक तव्हां नंबर ॾिसंदा हूंदा 5, 6, 7 वेंदे जेको आहे 15+ ताईं जेको आहे उहो नंबर तव्हांखे शो थी रहिया आहिनि। ऐं हीअ तक़रीबन उन खे लेवल खे शो करे थो केतिरा क्यूसिक, केतिरा लख क्यूसिक जेको आहे पाणी हिन वक़्तु हितां फ्लो करे थो पियो। ऐं यादि हूंदो नाज़रीन तव्हांखे त 2010 जी बोर्ड में जेका तमामु घणी ख़तरनाक बोर्ड हुई त उन में तक़रीबन जेको सरकारी अंगनि अखरनि मूजिबि त 10-12 लख क्यूसिक पाणी जेको आहे हितां वेकिरा उहे गुज़रिया हुया। लेकिन जेकॾहिं हिन ई पिलर खे ॾिसूं त उहो ही पिलर जेको आहे मुकमल जेको आहे उहो ॿुॾी वियो हो पाणी में, ही ज़ाहिर बि न हो। छाकाणि त मुंहिंजे क़रीब हिकिड़ी ॿी मस्जिद बि मौजूदु आहे जेका कुझु टाइम खां बाद में असां तव्हांखे ॾेखारींदा बीसीं। उन जा जेके मीनार हुया, मेहराब हुया, उहे बि मुकमल तौरु पाणी में ॿुॾल हुया। सो उन सां असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त तक़रीबन उन वक़्तु जेको असां वटां पाणी हो 15 खां 16 लख क्यूसिक जेको आहे उहा 2010 वारी बोर्ड में हितां जेके उहे वेकिरा जेके पाणी जा गुज़रिया हुया। नाइन जॾहिं पाणी जा वेकिरा वधी वञनि था त पोइ ही गवर्नमेंट तरफ़ां ही जेके पथर आहिनि हिन जे जेके साइडूं आहिनि जेको ही बचाव बंद आहे उनखे पथरनि सां जेको आहे उहो मज़बूत कयो वेंदो आहे। नाइन जॾहिं 2010 में जेका महा बोर्ड आई हुई त उन वक़्तु सिचुएशन जेका हितां जी हुई तमामु घणी उहा क्रिटिकल हुई। छाकाणि त 15 लख खां वधीक, 15 लख क्यूसिक खां वधीक पाणी जा वेकिरा हितां गुज़री रहिया हुया। ऐं हीअ जेको तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो ही पिचिंग थियल आहे पथरनि सां ऐं हीअ तमामु घणो हाणे उहो बचाव बंद जेको मथे कयो वियो आहे। लेकिन उन वक़्तु ही बचाव बंद थोरो हेठि बि हुयो ऐं हितां जेको आहे ओवरफ्लो थियण जो तमामु घणो ख़तरो हुयो। ऐं हितां जा जेके ॻोठाणा हुया अक्सर हिन बंदनि ते ई जेको आहे उहे सॼी राति सॼो ॾींहुं वेठल हूंदा हुआ। ऐं जेका इंतज़ामिया आहे उहा बि 24 आवर जेको आहे उहा एक्टिव हूंदी ऐं हिन जी जेको आहे उहो सार संभाल में हूंदा। उन वक़्तु बि हिकु ॿियो इशू बि हुयो, ही पाणी बि वेकिरा वधनि पिया ऐं उन सां गॾोगॾु बारिश बि तमामु घणी हले पई। जेतिरी हिन में मिटी सटनि पिया या पिचिंग कनि पिया त उहो जेको प्रोसेस आहे उहो कंप्लीट न थिए पियो। उन बारिश जे ज़रिए साॻी मिटी जेको आहे उहा लुड़ी वञे पई। की जे कचे में जिते हिन पाणी जे अचण सां जेके अंदरि माण्हू रहनि था ऐं ख़ासि तौर ते जेके फसल आहिनि, चौपायो माल आहे, उन्हनि खे त तकलीफ़ थिए थी ऐं उन्हनि फसलनि जो बि नुक़सानु तमामु घणो थिए थो। लेकिन इन सां गॾोगॾु तमामु घणो हिननि खे फ़ाइदो बि थिए थो। जॾहिं ही पाणी अचे थो पियो त तंहिंखां बाद में जेके फसल थियनि था उहे तमामु घणा बहितरीनु थियनि था। छाकाणि त हेॾे वाह जो पाणी ॾियणु जेको आहे उहो तमामु घणो मुश्किल आहे। पोइ जेको झर जो पाणी आहे ट्यूबवेल जे ज़रिए ऐं मुख़्तलिफ़ जेके तरीक़ेकार आहिनि उहे इस्तेमालु करे उहो पाणी ॾिनो वेंदो आहे। लेकिन उन में जेका फसल जी जेकी क्वालिटी आहे उहा जेको आहे उहा वधीक बहितर न हूंदी आहे। लेकिन जॾहिं ही दरिया जो पाणी अचे थो पियो त हिन जे वञण खां बाद में हिते जेको फसल थींदो आहे उहो तमामु घणो बहितरीनु थींदो आहे।